बाबू का सही आहे तुंहिंजा हॾ गुॾ कीमो करे छॾींदई। मूंखे ख़बर कान हुई पिढ़े का सही आहे। कॾहिं पाव गोश्त जो बि पिढ़े न मोकिलियो। अरे छोरा हिन जे पीउ ॾे कयो इहो वीडियो भरियोसि, ख़बर पए त कुते जे पुठि कंहिं वटि फाथल आहे। जेको बटाला ऐं दाल थो खाए गोश्त लाइ थो छिके। मूंखे ख़बर पई आहे त धन धोबी लाइ तूं विहाणो थी ठाहीं। हा खोलो रमा इहो पाकिस्तान में को थी वियो आहे। टीवी खोलियो ख़बरूं थियूं हलंदव। ॾिसो खोलियो टीवी। छा छो कारो मुंहुं न छॾी हाँसि छो हिकु पासे हाँ कारो मुंहुं कराई। पाकिस्तान मां ख़बर आई आहे उॾामंदे मूं जेका झटी आहे। हाणे अव्हांजे अॻियां उहा ख़बर मां ॾसियां थो त जेका ख़बर तव्हां ॾिसंदव रंबे जे पुट खे अगवा कयो वियो आहे। धाड़ेलनि खां पुछूं था त आख़िर छो अगवा कयो वियो आहे रंबे जे पुट खे। त हा धाड़ेल तव्हां उनखे अगवा छो कयो आहे, थोरो महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा तव्हांजा मुतालबा कहिड़ा आहिनि। आवाज़ु पहुचे थो या न? कन खोले ॿुधी छॾ कासाई। असां तुंहिंजे छोरे खे अगवा कयो आहे बदिले 4 गोश्त जे ट्रकुनि जे। हिकु बि ट्रक खुटल हूंदी त छोरो न हूंदो। ॿुधई न ॿुधई कन खोले ॿुध। हॾो हिकु आनो न हुजे ऐं हा जे हॾो हूंदो त छोरो तुवारो न हूंदो। सम्झ में आई ॻाल्हि या न आई ॻाल्हि सम्झ में? न त पोइ तुवारे छोरे सां छा कंदासीं तोखे कीअं ख़बर पवंदी? तूं पाण अखियुनि सां ॾिसजांइ त तुवारो छोरो कीअं ज़रा ज़रा थो थिए। असां बटाला दाल खाई खाई मरी विया आहियूं। हाणे तुवारे छोरे खे छॾींदासीं। ॾिस मारे छॾींदोमांसि। हा त नाज़रीन अव्हां ॿुधी धाड़ेली ज़बानी त बुख ते बटाला ऐं दाल थो खाए उनजे लाइ गोश्त मोकिलियो वञे। तूं गोश्त खाईंदे मतां भॻी थी टीवी धनु धोबी तोहफ़े जी टीवी चरिया अॻे बि तो टीवी भॻी त वीचारे धनु वठी ॾिनी। पहिरें धनु धोबी खे मारींदुसि, पोइ पाकिस्तान वेंदुसि, पोइ छोरे जे धाड़ेलनि खे चट कंदुसि। अड़े हेॾे ॿुध मुंहिंजे टिकेट जो बंदोबस्तु कर त मां ॾिसां थो उन्हनि खे। तुंहिंजा बीठल ढगा जेके आहिनि मां उहे खपायां थो ऐं तुंहिंजो टिकेट जो बंदोबस्तु कयां थो। सरदार 4 ट्रकूं गोश्त जूं छो भला? पिढ़े जो कांधबो करिणो आहे। गॾहया पुछ खाइण पीअण जे लाइ सूरनि में आहियूं। आख़िर इहो कमु इन्हनि खां न कढिबो त कंहिं मां कढिबो? पैसा त मोकिलींदा कोन। तूं ख़ुशि थियो आहे त बाबो गोश्त मोकिलींदी, उतां हॾा उछलाए तुंहिंजे बूथ में हणंदो, तोखे कंदो चट। पिणे गोश्त न मोकिलियो त पोइ छा थींदो? हा पोइ तोखे छॾिबो न छॾिबो? न सब्जी खाइबी न दाल खाइबी। हाणे ॾिसजांइ उहो कमु कबो जो दुनिया ॾिसंदी त अजब में। हा तुंहिंजो पीउ पाण इंडिया मां हिते ईंदो गोश्त जूं ट्रकूं खणी ईंदो न अथई त पोइ ॾिसजांइ तूं चटण चट थी वेंदे। हा इते रखीसि रे इते रखीसि। इनखे चवंदा आहिनि कमु तमामु। हा त जमादार जुमड़ी रिकवरी थिए थी या न? माल खाई खाई पाॾो थी वियो हुई। माल कढ किथे फाटी न मरी। वॾा हाल पलाला माल खाई वयूं ढगियूं। असां भेज में पूरा जेका रिकवरी कयूं था जेके तव्हांजूं सासड़ियूं रखियल आहिनि न उन्हनि जे पोयां लॻा पिया आहियूं। पोइ हाणे उन्हनि खे पैसा मोकिलियूं। केॾी महिल शीला ॾे मोकिल करे वरी चए थो त रेशमा ॾे मोकिल। हा ॿुधा हे तुआरी मैडम घरवारी उहा अलॻि पैसा घुरे। मां वञा त काॾे वञा कहिड़ो कारो मुंहुं कयां? हाणे असां पेट्रोल बि जेको आहे उधारो वठंदा था वठूं। महिरबानी करे मूंखे पैसा ॾियो त मां पेट्रोल वारे खे ॾियां भई इज़त बचायां। असुलु मसइलो त असां सां आहे, तव्हांखे छा आहे? कीअं था पैसा माण्हू ॾियनि, बेइज़ती था कनि। हा शीला 2-3 दफ़ा मूंखे चयो त पैसा तूं घटि थो ॾी। हणंदो हूंदे गोभी तॾहिं त चवई थी न उहो ई आहे चङाई। हा पिनऊं असां हा हुन खां तोखां अॻु ढोलू हूंदो हो, माल वॾो आणींदो हो, तूं 1 रुपए लाइ तो असांखे तड़पाई। अॻे धंधा हूंदा महांगाई न हूंदी। महांगाई माण्हू जी चेल चिॿी करे छॾी आहे। हाणे कुझु बचो ई न आहे, सभु को सूरनि में आहे। साईं वॾा थोरो ॿाहिरि त निकिरी ॾिसो। जंहिं कम सां तव्हां असांखे लातो आहे न उन कम में इज़त कान्हे पर मज़ो आहे साईं। रंबा तुंहिंजो टिकेट जो बंदोबस्तु थी वियो आहे, तयारी वठि बाबा हल। हा
बसि हींअर जो हींअर अलाह करे मुंहिंजो बचो आज़ादु थिए भली ही डांबर उनजो सदको खणे त सदको खणंदो धनु तूं दिलि जाए कर मोटी ईंदुसि पहिरीं धनु खे दवाली ॾींदुसि पोइ ॾिसंदासीं अॻिते जो कमु हिकिड़ो बि धाड़ियल कोन छॾींदुसि वञ अंग्रेज़नि जे दौर खां वठो धिका खाई अञा ताईं सरदार न थियो आहीं छो भला कुता बिल्ला जॾहिं सरदार थींदा जुर्म मां त पोइ असां जहिड़ा फबन फबू ॾचे में हूंदा आहिनि असांजो सरदार कुतो मिलियो आहे हा अंग्रेज जे दौर जो फबन फबू आहियां अॼु जो न आहियां छा कंदो तुंहिंजो सरदार सरदार अची वियो बसि कर रे भोला सरदार खानो डिजारी मां को डिजण वारो न घोड़ा रे सब्जी महांगी दाल महांगी कुकड़ खे त बाहि लॻी वई आहे तो जहिड़ा माण्हू असांजे पोयां बाहि ॿारियो वेठा आहिनि घोड़ा रे काॾे वञूं फबन फबू जो पंहिंजो रूप दबदबो आहे कहिड़े निभागे इनकार कयो रूप दबदबो अव्हांजो आहे टमाटा बटाला हर शइ महांगी थी वई पर पोइ बि मां सरदार आहियां केरु आहियां तूं कुते जो पुछाई कुझु नाहीं बसि भवन प्रभु सही थो चवीं जॾहिं बटाला महांगा थी वञनि सब्जी महांगी थी वञे कुकड़ खे बाहि लॻी वञे तो मड़े जी भौंक बर्दाश्त करे बसि ॿियो छा करे हद थी वई आहे फबन फबू अञा वेठो आहे तूं सीट खे चिचड़ वांगुरु चमड़ियो पियो आहे काणे ॿिले वांगुरु तकियो वेठो आहियां जॾहिं त तुंहिंजो वारो ईंदो त पोइ तोखे सरदार कबो या सरदार जे बजाए तोखे आसमान मोकिलिबो कंहिं न कंहिं ज़रिए का ॻाल्हि थी इंतज़ारु कर मरण खां अॻे वाइदो थो कयां तोखे सरदार कबो ज़रूरु कबो छो न कबो छो त मौत ईंदो आहे कंहिंखां पुछी न ईंदो आहे बसि इहा ई ॻाल्हि आहे अटकल खां ॿाहिरि कम खां अंदरि सम्झो हिकिड़ी ॻाल्हि हिन खे सरदार कबो फबन फबू असांजो सरदार थींदो जॾहिं वारो ईंदो जॾहिं वारो आयो त हीउ सरदार थींदो मरी बि वियो पोइ बि सरदार थींदो जेरे बि थींदो लाश खे बि हिनखे सरदार कंदासीं छो त हिनखे सरदार थियणो आहे ज़रूरु थियणो आहे सरदार मोहतरम ज़ुल्म थी वियो कम लही विया घोड़ा रे वरी महांगाई थी आहे अच रे हलिया ता हिते धनु दिलबर जे करे रही पई आहियां त कई सारे ने कारे खां तलाक वठी हली वञा हा पाकिस्तान वॾो हे सोबारियूं नथो हलाए ऐं मांडली वारो अथव आउं सूबेदार छटको आहियां लाहींदो पटको आहियां जेकॾहिं तूं सोबारियूं न हलाईंदे त कॾहिं पुछ तोखे मांडली खे पिणे खे सभिनी खे हटंदासीं थाणे में ऐं तोखे ख़बर पइजी वेंदी पोइ त घणे में सौ आहे हा असांजी ख़बर अथई त पुलिस वारा नोड़ी मां नांग कंदा आहिनि पर सूबेदार छटको नोड़ी मां नांग ट्रैक्टर ट्रैली बि करे सघे थो रेलगाॾी बि बनाए सघे थो वठी वञे खे कॾहिं पुछगे हा त कासाई आहे पुट ॾे हलवाल अञा ताईं पिणे न निकितो आहे किथे न उहो ढगा किथे न ढोर किथे आहिनि उहे 4 ट्रकूं पिणे आणींदो गोश्त जूं जेकॾहिं गोश्त जी हिकु बि ट्रक खुटल हूंदी त पोइ जेको थींदो कमु पोइ ॾिसजांइ उहो हशर तोसां कंदासीं सॼे झंगल जा माकोड़ा तोखे बछाईंदासीं माकोड़ा कुता ॿिला जेके बि हूंदा सभु तुंहिंजे मथां चढ़ी वेंदा ॿुधा तूं छा बचंदे कुझु न बचंदे कुझु न ॿुधा खोले ॿुधा त पिणे आख़िर देरि छो कई आहे आख़िर असांजो एतिरो माल तूं खाई वेठो तुंहिंजे पीउ जी भाषाई आहे ॿुधा छो नथो अचे पिणे ॿुधा मां वधो पियो आहियां मूंखे कहिड़ी ख़बर त बाबा छो नथो अचे तो असांखे बेवकूफ़ सम्झो आहे त तोखे छोड़ियूं या छोड़ियूं था तोखे सफ़ा आज़ादु था कयूं रखूं था तुंहिंजे टिकण ते पिस्तौल त पोइ ॿुधाईंदे पिणे छो नथो अचे काका दाड़े फायर न कजांइ ॿुधायां त ॿुधाए इहा थी ख़बर बटाला महांगा सब्जी महांगी कुकड़ खे त बाहि लॻी वई आहे कीअं ॾिस तोखे वात खुली पियो आहे हाणे तूं ॿुधाईंदे ख़बर आहे त पिस्तौल रखण खां पोइ बाबू अम्मा ते शक कंदो आहे ॿुधी इन जे लाइ जो अम्मा जो चकर थोरो इहे माणे जो चकर कंहिंसां थो हले आहे धनु धोबी ॿुधी पर इहो इल्ज़ाम आहे बाबे जो ठका आहे बाबो हमेशह अम्मा ते इल्ज़ाम हणंदो आहे अम्मा वीचारी साफ़ु सुथरी आहे माणे साफ़ु सुथरी आहे त पोइ
पिणे ईअं छो थो करे, पिणे जो दिमाग़ु ख़राबु आहे त वठी झेरे त ठाहियूंसि, नट बुट ढिला करे छॾियूंसि, वेचारी नियाणी ते इल्ज़ाम न होणे। धनु धोबी कहिड़ो बि आहे, छा बि आहे, धनु धोबी जी मर्ज़ी आहे, माणे जी मर्ज़ी आहे। चौथी किस्त ॾिसणु न विसारींदा।